नागरिक मकसूदो रिंद लग गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल लुंडो में मशहूर इल्मी अदबी शख्सियत इंजीनियर कुर्बान अली ज़रदारी पारा कायम लाइब्रेरी एंड नॉलेज सेंटर के 2 साल मुकम्मल थियण ते प्रोग्राम मुनक़द कियो वियो। उन हवाले से रिपोर्ट कर रहियो आहे आबिद रिंद। मकसूदो रिंदलग गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल लुंडो में मशहूर इल्मी अदबी शख्सियत इंजीनियर कुर्बान अली ज़रदारी पारां कायम लाइब्रेरी एंड नॉलेज सेंटर में लाइब्रेरी के 2 साल मुकम्मल करण ते शानदार तकरीब मुनक़द कराई वई। तकरीब में एशियन डेवलपमेंट बैंक के कंसल्टेंट इस्माइल ज़रदारी, इंजीनियर कुर्बान अली ज़रदारी, हाई स्कूल लुंडो के हेड मास्टर अब्दुल हक ज़रदारी, हाई स्कूल आलम खान ज़रदारी के हेड मास्टर जुल्फ़कार अली ज़रदारी और स्कूल के उस्तादन और शागिर्दन शिरकत कई। उन मौके ते तकरीब में शरीक मोअज़्ज़ज़ मेहमानन आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त इन लाइब्रेरी में असां वटि हर क़िस्म जा 800 खां मथे किताब जिनमें फ़लसफ़े खां वठी मज़हब ते, तारीख़ ते, अदब ते, ॼाण ते जेके मुक़ाबलनि जा इम्तिहान आहिनि उन्हनि जा किताब मौजूद आहिनि असां वटि। असांजा उस्ताद भी काफ़ी सरगर्म आहिनि, हिसो वठनि था। शागिर्दनि खे भी असांजी आहे जेके शागिर्द उहे न जेके स्कूल में पढ़ी विया पर जेके पढ़नि पिया या जेके पढ़ी विया उहे बि अची, जेके न बि पढ़िया आहिनि उहे बि अची शाम जो अची लाइब्रेरी में पढ़ी सघनि था। साईं कुर्बान अली ज़रदारी साहब जी मेहनत से ही कायम थियल जेका लाइब्रेरी है इन में हर किस्म जा किताब मौजूद आहिनि। अॼु इनके 2 साल पूरा थिया आहिनि। हिते हर किस्म जा साईं बूटा भी लगाया आहिनि जेके कामयाबी सां हिते थिया आहिनि। स्कूल जो जो पार्क है इंतहाई वेल डेवलप्ड है। बैकी में लाइब्रेरी कायम कई उन जे लाइ तमाम बेहतरीन नमूने से हली रही है। पढ़ाई तैलीम से फर्स्ट क्लास हली रही है। हाँ मां साईं गवर्नमेंट के अर्ज़ कंदुसि महिरबानी करे असांजी स्कूल की मरम्मत कराए ॾिनी वञे। हिते जी छुतियूं किरियूं पियूं आहिनि ऐं चापड़ किरनि पिया ॿारनि जे मथां, ॿार ज़ख़्मी थियनि था। उन जे लाइ महिरबानी साईं गवर्नमेंट जी त MPA साहब जी त असांजे स्कूल ते तवजो ॾियनि। Thank you very much, Sir Kurban Ali Sardari, that support us, that we come regularly this library and we read different books in our library. Please, our village and our city students come and learn here. Here is very facilities. Here is everything is present. Why we go any other place? That's here is everything. Why we are confused? We should learn here. Sir Kurban is also effort for us that here is come and every regular and take us test and we give them test. Thank you very much. जो चवण हो तो इन लाइब्रेरी ज़रिए गुज़रियल 2 सालन में शागिर्दन के वडी जान और मालूमात मिली रही है और शागिर्दन के घुर्जे तो इन लाइब्रेरी में वध अचन किताब पढ़न। कैमरामैन शहबाज अली रिंद सां गॾु आबिद रिंद, आवाज़ टीवी न्यूज़, मकसूदो रिंद।